पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सहाफ़िन ख़िलाफ़ ॾोहनि जी रोकथाम जे आलमी ॾींहं ते पैगाम। बिलावल भुट्टो ज़रदारी जो सचाई ऐं जमहूरियत जी ख़ातिर जाननि खे ख़तरे में विझंदड़ सहाफ़ियुनि खे ख़िराज तहसीन पेश कयो वियो आहे। सहाफ़ियुनि खे तशद्दुद ऐं धमकियुनि सां ख़ामोश कराइण रुॻो फ़र्दनि ते न जमहूरियत ते हमलो आहे। कश्मीर ऐं ग़ज़ा में सहाफ़ियुनि ते थींदड़ ज़ुल्मनि जी मज़म्मत करियूं था। कश्मीर ऐं भारती ग़ज़ा में इसराइली फ़ौज जा ज़ुल्म इंसानी तारीख़ जा शर्मनाक बाब आहिनि। क़ाइदे अवाम ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी जमहूरी विजन जी रोशनी में पीपी आज़ाद सहाफ़त ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी हमेशह आज़ादी सहाफ़त जो झंडो मथे रखियो आहे। अचो अहद करियूं त उन्हनि बहादुर सहाफ़ियुनि खे सलाम पेश कयूं जेके सच जा अलमबरदार आहिनि। अचो अहद करियूं त असां उन्हनि बहादुर सहाफ़ियुनि जे हक़नि जो दिफ़ा कयूं। अहिड़ो पाकिस्तान तामीर कयूं जिथे सहाफ़ी आज़ाद वक़ार ऐं उम्मीद सां कमु कनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ॾोहनि जे रोकथाम जे आलमी ॾींहं जे हवाले सां पैगाम साम्हूं आयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो सचाई ऐं जमहूरियत ख़ातिर जाननि खे ख़तरे में विझंदड़ सहाफ़ियुनि खे ख़िराज तहसीन पेश कयो वियो आहे।